अफ़सोसनाक ख़बर अवां कराची के हब वारे इलाक़े में चौकी रिंद मार्केट भरसां हथियारबंदन फायरिंग में 3 ॼणा क़तल थिया आहिनि। हथियारबंदन चौकी रिंद मार्केट में दाख़िल थींदे हथियारनि जा मुंहं खोले छॾिया। हथियारबंदन जी फायरिंग में 3 ॼणा थॾे ते माची विया, जवाबदार फ़रार थी विया आहिनि। इतलाउ ते पुलिस पहुची माजी वियलनि जा लाश अस्पताल मुंतक़िल करे छॾिया आहिनि। खबर अवां शेयर कयूं पिया। कराची मां हब में चौकी रिंद मार्केट भरिसां हथियारबंद जी फायरिंग में 3 ॼणा क़तल थिया आहिनि। हथियारबंद चौकी रिंद मार्केट में दाख़िल थींदे हथियारनि जा मुंहं खोले छॾिया। हथियारबंद जी फायरिंग में 3 ॼणा थॾे ते मारिजी विया, जवाबदार फ़रार थी विया। इतलाउ ते पुलिस पहुची मारिजी वियलनि जा लाश अस्पताल मुंतक़िल कया। हब में चौकी रिंद मार्केट भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग में 3 ॼणा क़तल थिया आहिनि। हथियारबंदन चौकी रिंद मार्केट में दाख़िल थींदे हथियारनि जा मुंहं खोले छॾिया। हथियारबंदन जी फायरिंग में 3 ॼणा थॾे ते मारिजी विया आहिनि, जवाबदार फ़रार थिया आहिनि। इतलाउ ते पुलिस पहुची मारिजी वियलनि जा लाश अस्पताल मुंतक़िल करे छॾिया आहिनि। अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। हब में चौकी रिंद मार्केट भरिसां हथियारबंदन जी फायरिंग में 3 ॼणा थॾे ते क़तल थिया आहिनि। हथियारबंदन चौकी रिंद मार्केट में दाख़िल थींदे हथियारनि जा मुंहं खोले छॾिया। हथियारबंदन जी फायरिंग में 3 ॼणा थॾे ते मारिजी विया, जवाबदार फ़रार थी विया आहिनि। इतलाउ ते पुलिस पहुची मारिजी वियलनि जा लाश अस्पताल मुंतक़िल कया। जा वधीक अपडेट वठंदासीं। ज़हीर शेख लाइन ते मौजूद है। जी ज़हीर शेख, आगाह कजो त वाक़ियो कीअं पेश आयो? जी, बलूचिस्तान के लागे हब के अंदर जो 3 माण्हू जहां बाग थियण जी इतला है। पुलिस जो वाक़े वारे हंधि पहुची वई आहे। पुलिस जो चवणो आहे त इहो वाक़ियो आहे इहो ज़ाती तौर पे लगे थो त ज़ाती कोई रंजिश हुई उन करे क़तल थियो आहे। वधीक तफ़सील जे लाइ पुलिस इलाइक़े खे घेरे वरितो आहे। उते फायर जे पोल आहिनि उहे ज़ब्त कया विया आहिनि। पुलिस ब्रांच पोस्टमार्टम जे लाइ अस्पताल मुंतक़िल कयो आहे। पुलिस जो चवणु आहे त इन जी माफ़ी तफ़सील जारी आहे। जल्द वाक़ई मौजूद आहे उहो साम्हूं अची वेंदा। जी ठीक है ज़हीर शेख, वॾी महिरबानी आगाह करण जे लाइ।